ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा सुवंता मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾियारींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं निराकार बाप परम पिता परमात्मा जी यादि में वियो। अॼु बाबा ॿुधाइनि था ओम शांति जो अर्थ छा थींदो आहे। ओम शांति जो अर्थ थींदो आहे पंहिंजे स्व जे धर्म में वियो, अर्थात पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं शांति में वियो। छो जी आत्मा जो स्वधर्म छा थींदो आहे? आत्मा जो धर्म आहे ई शांति। बागी आंटी म्यूट बटन दबा दो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था मीठे मीठे बच्चे। ओम शांति जो अर्थ छा आहे? स्वधर्म में वियो या पंहिंजे खे आत्मा सम्झी करे शांत में वियो। छो जी आत्मा जो धर्म आहे ई शांति, त पंहिंजी आत्मा जो धर्म अथां शांति में वियो। पंहिंजे पाण खे शरीर न सम्झो। हाणे सम्झो मां आत्मा हिन कननि द्वारा ॿुधां थी। भॻवान वाच्य आहे न, मां तव्हांजो पीउ आहियां आत्माउनि जो, इन करे मां आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदो। भॻवान कॾहिं बि शरीरनि खे न ॾिसंदो आहे। छो जी शरीरनि खे ॾिसंदो त छा छा नज़र ईंदो आहे शरीरनि सां? शरीर जो धर्म, हुनजो कलर, हुनजो जेको बि स्त्री पुरुष इहो सभु नज़र ईंदो। ॿियो शरीर खे ॾिसी करे ॿिए बि सारियूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं रहंदियूं कि हिन मूंसां ईअं कई, इहो अहिड़ो इंसानु आहे, हिन ईअं कई। भॻवान जे लाइ बि त माण्हू अहिड़ो अहिड़ो चईंदा आहिनि न, परंतु भॻवान शरीरनि खे न ॾिसंदो आहे। भॻवान त आत्माउनि खे ॾिसंदो आहे, उहो बि आत्मा जे निजी गुण ऐं निजी स्वरूप, जेको हुनजो असली गुण, असली स्वरूप, असली धर्म अथसि न, हुन रीति सां ई भॻवान ॾिसंदो आहे। भॻवान ॾिसंदो आहे कि मुंहिंजी इहा आत्मायूं जेकी शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्र शक्ति स्वरूप हुयूं, पवित्र हुयूं, शुद्ध हुयूं, मां हुननि आत्माउनि खे हुन रीति ई ॾिसंदो आहे। लेकिन हाणे इहे आत्माऊं अहिड़ियूं थी वियूं आहिनि, त हिन करे परमात्मा खे कॾहिं बि आत्माउनि सां नफ़रत न ईंदी आहे। हू त पंहिंजी आत्मा वार खे ॾाढो प्यार सां ॾिसंदो आहे। छो जी जीअं माउ बाप जे साम्हूं त ॿार जो सुठो रूप ई हूंदो आहे न, भई मुंहिंजो ॿारु एॾो सुठो हुयो, सम्झो बिगड़ी बि वञे त बि हुनखे कहिड़े रूप में ॾिसंदो आहे कि मुंहिंजो इहो ॿारु ॾाढो सुठो हुयो। ईअं ई परमात्मा बि पंहिंजे असली गुणनि, असली शक्ति ऐं असली धर्म जे हिसाब सां आत्माउनि खे ॾिसंदो आहे निराकार रूप में, शरीरनि खे न ॾिसंदो आहे। छो जी शरीरनि ते धर्म आदि, स्वभाव, संस्कार आदि अची वेंदा आहिनि, स्त्री पुरुष अची वेंदो आहे। बेहद जो बाप हाणे आत्माउनि खे पढ़ाई थो पढ़ाए। छो जी आत्माउनि जो स्वभाव संस्कार बिगड़िया आहिनि, त हाणे कहिड़ी पढ़ाई था पढ़ूं पाण? जंहिंसां पाण आत्माउनि जो स्वभाव संस्कार वापसि खां बदिलजी वञे, जंहिंसां पाण आत्माउनि में वापसि शक्ति गुण अची वञे। छो जी बेहद जो बाप सुख ॾियण वारो आहे न, सुखदाता आहे न भॻवान। भॻवान खे चईंदा आहिनि न, तूं दुख हरता सुख करता है, त सुखनि जो रास्तो ॾेखाइण आयो आहे। भई सुख कंहिंसां मिलंदो आहे? कोई पाण सां सुठो ॻाल्हाए, पाण खे सुठो व्यवहार करे, पाण सां हुनजो स्वभाव संस्कार सुठो हुजे, हुनजा गुण सुठा हुजनि, त हुन सां सुख मिलंदो आहे न। इन करे सभिनि आत्माउनि खे हाणे इहे पढ़ाई थो पढ़ाए। हाणे बाप चए थो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, कि मां आत्मा 5000 साल हिन ई धरती ते हीरे जहिड़ो जनम हुयो मुंहिंजो, अर्थात मुंहिंजो जनम, मां आत्मा हिकदमि स्वच्छ हुयमि ऐं मुंहिंजी आत्मा जा जेका बि संपत्ति ऐं जेका बि घर परिवार हुयो, सामग्री वस्तु आदि हुई, सभी ॾाढी सोने आदि हीरे जी हुयूं। संपत्ति मूं वटि कहिड़ी हुई? सोने ऐं हीरनि जी। हाणे मां आत्मा बि कौड़ी मिसल थी वई आहियां, त मूं वटि बि कुझु बि न आहे, न सुठो घरु आहे, न सुठी चीजूं आहिनि। हाणे वरी खां मुंहिंजो बाप मूंखे आत्मा खे पहिरियों हीरे जहिड़ो थो ठाहे, अर्थात आत्मा खे पहिरियों ओड़ो ई शुद्ध पवित्र थो ठाहे। छो जी आत्मा सुठी थी वेंदी त पोइ हुनखे सामग्री बि ओड़ी हीरे जवाहरातनि जहिड़ी मिलंदी न।
मुंहिंजो हीरे जहिड़ो जनम हुयो, अर्थात मां हिन सृष्टि ते देवी देवता जहिड़ो पार्ट वॼायो हुयो। मां देवी देवताउनि जी दुनिया में हुयमि। मां केॾी ऊच मुंहिंजी सोच हुई, केॾा ऊचा मुंहिंजा कर्म हुया, केॾा ऊची मुंहिंजी दृष्टि हुई। हाणे मां आत्मा कनिष्ठ थी आहियां, त वरी खां मुंहिंजो बाप आत्मा खे वापसि खां उत्तम ठाहिण आयो आहे, ऊचो ठाहिण आयो आहे। प्रजापिता ब्रह्मा जा पाण सभु ॿार ब्रह्म कुमार कुमारियूं आहियूं न। पोइ हाणे ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, पोइ कल्ह वञी करे देवी देवता ठहींदासीं। ब्राह्मण धर्म सभिनि खां पहिरियों धर्म आहे, इन करे ब्राह्मणनि जी चोटी ॾाढी मशहूरु आहे। ॾिसो शरीर में बि सभिनि खां पहिरियों चोटी हूंदी आहे न, इन करे ब्राह्मण चोटी रखंदा आहिनि। छो जी पहिरियों पहिरियों दुनिया में कहिड़ो धर्म आयो हुयो? ब्राह्मण धर्म। पोइ हुन खां पोइ उहे ई ब्राह्मण वञी करे सतयुग में देवी देवता जहिड़ो पार्ट वॼायो। पहिरियों तव्हां शूद्र कुल जा आहियो, हाणे परमात्मा तव्हांखे ब्रह्मा जे मुख सां पंहिंजो ठातो अथई त तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो। पोइ कल्ह तव्हां देवता ठहींदा। ॾिसो केतिरो आसान आहे न। छो जी शूद्र कुल में केरु हुई? आत्मा। अर्थात आत्मा अपवित्र हुई। शूद्र मतलब तमो प्रधान, अपवित्र, गंदो खाइण पीअण, गंदो स्वभाव संस्कार। हाणे पाण खे बाबा पवित्रता जी प्रतिज्ञा कराए करे ब्राह्मण कुल में वठी आयो आहे। वो पाण खे रोज रोज शिक्षा थो ॾे कि तव्हां हाणे पवित्र ठही करे ब्राह्मण ठहिया आहियो। पोइ दैवी गुणनि जी धारणा करो त तव्हां कल्ह कहिड़ी दुनिया में हली वेंदा? देवी देवता जी दुनिया में। भॻवान ई अची करे मुख वंशावली रचंदो आहे। बाक़ी सभु त कुख वंशावली रचंदा आहिनि न। द्वापर युग खां पाण जेका बि साधु संत ऋषि मुनि आया आहिनि इन दुनिया में, सभु केरु आहिनि? कुख वंशावली। लेकिन भॻवान जेको धर्म रचियो अथई ब्राह्मण धर्म, हिन धर्म में सभु मुख वंशावली, अर्थात भॻवान ई असांखे शूद्र कुल खां वठी करे असांखे आत्मा खे स्मृति ॾेई करे पाण खे मुख सां, ब्रह्मा जे मुख सां स्मृति ॾिनई त पाण ब्राह्मण ठही वियासीं। त पाण सभु भॻवान जा मुख वंशावली आहियूं। हाणे सर्वोत्तम कुल में आहियूं न। देवताउनि खां बि ऊच कुल इहे ब्राह्मणनि जो कुल आहे। छो जी देवताउनि जी त पालन पोषण देवी देवता ई कंदा न, उन्हनि खे जन्म बि देवी देवता ॾींदा। लेकिन इहो ब्राह्मण कुल एतिरो ऊचो छो आहे? ब्राह्मण धर्म दुनिया में बि ऊचो छो आहे? छो जी ब्राह्मण धर्म जेको भॻवान हाणे असली में स्थापन कयो अथई, हुन जो माता पिता स्वयं भॻवान आहे, हुनजो पालनहार बि स्वयं भॻवान आहे। हिन करे ब्राह्मण कुल ॾाढो ऊचो मञिबो आहे। इहे ब्राह्मण ई पढ़ी करे पोइ कल्ह देवता ठहींदा। ॿारनि खे बाप सम्झाए थो न। छो जी हाणे चईंदा आहियूं न भॻवान भक्ति जो फल ॾींदो आहे, त भॻवान अची करे इहो ई फल थो ॾे पाण खे। कहिड़ो फल? पंहिंजी ख़ुदि जी पहचान जेकी ॾिनी अथई कि मां निराकार आहियां, मुंहिंजो रूप निराकार, नाम शिव, मां परम धाम में रहण वारो आहियां, मां तव्हां सभिनि आत्माउनि जो पीउ आहियां। छो जी भक्ति छो कंदा आहियूं? भॻवान खे ढूंढण लाइ, मिलण लाइ, या कोई आश हूंदी आहे। त हाणे भॻवान भक्ति जो फल छा ॾिनो अथई? ख़ुदि जी पहचान। जॾहिं परमात्मा खे पाण हुनजे यथार्थ रूप सां कि उहो निराकार मुंहिंजो बाप आहे, हिन रीति हुनखे पाण यादि कंदासीं त पंहिंजी सर्व मनोकामना पूर्ण थी वेंदी। त ॾिसो भक्ति जो फल केॾो आसान आहे न। छो जी भक्ति में पाण केॾी महिनत कंदा आहियूं, कॾहिं हेॾे वञो कॾहिं होॾे वञो। सुबुह जो उथी करे हिकु हिकु कलाक ताईं माण्हू भक्ति कंदा आहिनि, पाठ कंदा आहिनि, त थकिजंदा त आहिनि न। व्रत आदि रखंदा आहिनि, यज्ञ तप आदि कंदा आहिनि, भले उन ॾींहुं न, लेकिन पोइ ॿिए ॾींहुं त थोरी थकावट त थींदी आहे न। त भक्ति थकाईंदी आहे। लेकिन हाणे भॻवानु चए थो तव्हां मूंखे ढूंढण लाइ ॾाढी भक्ति कई, ॾाढा तीर्थ आदि कया, हाणे मां तव्हांखे ॾाढो सहज उपाय थो ॿुधायां कि तव्हांखे अगरि मूंसां मिलणो अथव त पंहिंजे पाण खे, मां निराकार आत्मा हिन भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां, ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा जंहिंखे मां भॻवान जे नाम सां अलॻि अलॻि नाम रूप सां हेॾे होॾे ढूंढां पई, हुनजो यथार्थ रूप निराकार आहे। ऐं मां हुनखे किथे बि वेही करे यादि करे सघंदी आहियां, हुन सां मिली सघंदी आहियां। कीअं? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कर। छो जी भॻवान जो कोई आकारी शारीरिक रूप न आहे, वो त निराकार आहे न। और न ही वो हिननि
जो पाण अलॻि अलॻि मंदिर गुरुद्वारा या हेॾे होॾे तीर्थनि ते वेंदा आहियूं, न ई भॻवानु हुते निवास कंदो आहे। भॻवान जो निवास स्थान परम धाम आहे। परम धाम में पाण हिन शरीर सां न वञी सघंदा आहियूं, पाण पंहिंजे मन ऐं बुद्धि सां परम धाम में वञी सघंदा आहियूं। जॾहिं पाण मन में वीचार कंदासीं ऐं बुद्धि खे त हाणे भॻवानु रास्तो ॿुधायो अथई न, भई पंहिंजो घर किथे आहे, सृष्टि चक्र खां परे, चांद तारनि खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां परे, निराकारी दुनिया में पंहिंजो घर आहे। त हेॾे होॾे भटकण जो बि ज़रूरत न आहे। भॻवान सां मिलणो आहे त बसि पंहिंजे मन में सोचो मां आत्मा आहियां, हाणे मां पंहिंजे बाप सां परम धाम में वञा थी मिलण। बुद्धि से खे रास्तो पतो आहे, बसि हुते पहुची वञो। परमात्मा खां सर्व शक्तियूं गुण कलायूं आदि वठी करे या मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो हुनखे ॿुधाए करे वापसि सां परमात्मा सां गॾु पंहिंजे शरीर में अचो। पाण सां गॾु हाणे परमात्मा हेॾे होॾे काॾे वञण जी दरकार ई न आहे। ॾिसो भक्ति जो फल केॾो आसान ॾिनो अथई न भॻवानु, कि मूंखे निराकार रूप में यादि करो, ॿियो कुझु तव्हांखे करण जी ज़रूरत कोन अथव। महिमा त तव्हां मुंहिंजी ॾाढी ॻायो न, पाठ आदि कंदा आहियूं या शास्त्र आदि पढ़ंदा आहियूं, हुन में त भॻवान जो चरित्र भॻवान जी महिमा लिखियलु आहे न। हाणे भॻवानु स्वयं अची करे उहो सभु कर्म करे थो, त कर्म ॾिसो न कि कीअं भॻवानु करे थो। ॿुधियो त ॾाढो, हाणे ॾिसण जो समय आहे। ॾिसी कढी सघंदासीं जॾहिं हुनखे यथार्थ हुनजे हुन रूप में यादि कंदासीं। हाणे कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच जो जेको समय, जेके संगम युग चईंदा आहियूं, हिन संगम युग जेको हाणे समय हले थो, हिन ते ई भॻवानु अची करे प्रैक्टिकल में सच में अची करे सभु कर्म करे करे ॾेखारींदो आहे। पोइ हिन ई कर्मनि जो यादगार पाण भक्ति मार्ग में मल्हाईंदा आहियूं। भॻवानु ई कलयुगी दुनिया खे सतयुगी दुनिया ठाहे थो। सभिनि विकारी आत्माउनि खे निर्विकारी ठाहिण जो कमु भॻवानु हाणे करे थो। त पाण बि ॾिसूं, पाण बि सम्झूं, हुनजे हिन कार्य में मददगार ठहूं न। भई कीअं उहो सतयुगी दुनिया ठाहे थो, कीअं आत्माउनि खे निर्विकारी ठाहे थो, कीअं आत्माउनि खे सुख शांति जो रास्तो ॿुधाए थो, इहे सम्झणो खपे न। हिन सम्झण जे लाइ पाण खे मुख्य कहिड़ी ॻाल्हि खपे जीवन में? पवित्रता। पंहिंजो खान पान बि शुद्ध हुजिणो खपे, पंहिंजो व्यवहार बि शुद्ध हुजिणो खपे, पंहिंजो संग बि सुठो हुजिणो खपे। ऐं ॿियो पाण खे ब्रह्मचर्य अर्थात पवित्रता पालन करणी आहे। तॾहिं पाण भॻवान जे हिन कार्य में यथार्थ रीति सां मददगार ठही सघंदासीं ऐं हुनखे यथार्थ रीति ॼाणे सघंदासीं। भले आहे उहो निराकार रूप, लेकिन तॾहिं बि कर्म कीअं थो करे निराकार शरीर में अची करे, हुनखे सम्झण लाइ पाण खे मुख्य 4 ॻाल्हियूं पंहिंजे अंदरि धारण करणी पवंदी। पवित्र खाइण पीअण, पवित्र संग करण, पवित्र व्यवहार रखण ऐं पवित्र रहण अर्थात ब्रह्मचर्य पालन करणु। त बाबा चए थो अहिड़ो जीवन जीअंदव तॾहिं ई तव्हां मुंहिंजा पक्का पक्का मददगार थींदव। छो जी हाणे जेको धर्म अचण वारो आहे, जंहिंजी राजधानी अचण वारी आहे, उहो बि पवित्रता खे एॾो पालन करनि था। जॾहिं लक्ष्मी नारायण जो हुन दुनिया जा पालनहार आहिनि, उहो बि एॾो शक्तिशाली कीअं ठहिया? पवित्रता मुख्य आहे न। छो जी धर्म, देवी देवता धर्म ई पवित्रता जो धर्म आहे। त हुनमें हुन दुनिया में वञण लाइ मुख्य पवित्रता जी धारणा पाण खे ज़रूरु करणी आहे, तॾहिं त पाण हुन दुनिया में वञी सघंदासीं न। ॾिसो भारत में हिन ई भारत ते काथे लक्ष्मी नारायण जो राज्य हलंदो हुयो ऐं काथे हिन ई भारत में मनुष्य पंहिंजे ई पाणनि मां ई के मनुष्य खे चुनी करे उहो देश खे थो संभाले। त पवित्रता जी शक्ति त न आहे न। छो जी देश खे संभालण, दुनिया खे संभालण ऐं हुनजी दुनिया सुख शांति में रहे, हुनजे लाइ मुख्य पवित्रता आहे। छो जी पाण चईंदा बि आहियूं न, पवित्रता सां ई जीवन में सुख शांति ईंदी आहे। ॿियो पवित्र रहंदासीं त आयु बि वॾी थींदी आहे। देवी देवताउनि जी आयु पूरी 150 वर्ष हुई सतयुग में। त्रेता में थोड़ी आत्मिक शक्ति घटि थी त 125 वर्ष थी वई। सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो जेको सतयुग त्रेता में हुयो, उहे सभु घराने वारी आत्मायूं हिन ई सृष्टि ते आहिनि। लेकिन उहे सभु घराने वारी आत्मायूं पंहिंजे पाण खे, पंहिंजी शक्तियुनि खे
भुलिजी वियूं आहिनि न, उन्हनि जी शक्तियूं ख़तम थी वई अथनि, पंहिंजे पाण खे भुलिजी वियूं आहिनि। त हुननि जो जेको धन संपत्ति हुई उहो बि सभु ख़तम थी वई आहे न। छो जी धन संपत्ति खुशियूं आदि सभु कॾहिं ईंदियूं आहिनि जीवन में, छो जी शुद्धता हुजे, पवित्रता हुजे। छो जी भॻवानु त शुद्ध आहे न, भॻवान जी शक्तियूं कंहिंखे मिली सघंदियूं आहिनि जेका ख़ुदि पवित्र रहंदा आहिनि। त हिन करे बाबा हाणे वरी हुन देव आत्माउनि खे, वरी हुन सूर्यवंशी घराने जी आत्माउनि खे, चंद्रवंशी घराने जी आत्माउनि खे जगाए थो कि हाणे जगो, तव्हांजो धर्म अचणो वारो अथव। त वापसि पंहिंजे धर्म जी पालना करण लाइ त हुजिणो खपे न कोई। धर्म त अचणो वारो आहे, सतयुगी दुनिया त अचण वारी आहे, लेकिन हुन धर्म में हुन दुनिया खे पालन केरु कंदो, हुनजी पालना केरु कंदो? हुते हुन दुनिया में रहण वारा माण्हू बि त तयार हुजनि न। त हिन करे बाबा छा करण आयो आहे? सूर्यवंशी चंद्रवंशी घराने जी आत्मा अर्थात देवी देवता धर्म वारी आत्माउनि खे जगाइण आयो आहे, तयार करण आयो आहे। ॾिसो इहा पूरी सृष्टि खे पाण चईंदा आहियूं न, हीअ सृष्टि हिकु वृक्ष जीअं आहे, हिन वृक्ष जो बीज आहे परमात्मा। त हाणे छो जी हिन सृष्टि रूपी वृक्ष, जेको वृक्ष कीअं आहे इहा सृष्टि? छो जी जीअं जीअं धर्म ईंदा आहिनि न, उहो जी वृक्ष कीअं उगंदो आहे? पहिरियों बीज हूंदो आहे, पोइ जड़ियूं हूंदियूं आहिनि, पोइ हुन मां तनो निकिरंदो आहे, पोइ टालियूं निकिरंदियूं आहिनि न। त इहा सृष्टि जी वृद्धि बि हिकु वृक्ष जे समान थी हुई। हाणे इहा वृक्ष, सृष्टि रूपी वृक्ष हिकदमि सड़ी वियो आहे, हिकदमि ख़तमु थियण वारो आहे। ऐं हिन जो जेको थुर आहे, जेको तनो थींदो आहे मुख्य, उहो त हिकदमि ख़तम ई थी वियो आहे, मतिलबु जली वियो आहे। बाक़ी जो झाड़ टालियूं आहिनि ऐं मथे जो चंडियूं टालियूं आहिनि, उहो बाक़ी रहियल आहिनि, परंतु उहो बि जीअं त सुखल आहिनि। त वापसि खां परमात्मा मनुष्य सृष्टि जो वृक्ष उगाइण आयो आहे। त परमात्मा केरु आहे? हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज आहे। त हाणे सृष्टि ते बीज आयो आहे, बीज जॾहिं बोईंदा आहियूं त हुन खां पोइ जड़ियूं निकिरंदियूं आहिनि न। त पहिरियों आहे परमात्मा भाव, पोइ जड़ियूं केरु आहिनि? इहे ब्राह्मण धर्म, जेको हाणे भॻवानु जेको ब्राह्मण धर्म स्थापन कयो अथई, अर्थात जेका बि ॿार बाबा जो इहो ज्ञान ॿुधनि था, उनखे पालन करे हलनि था, उहे सभु ब्राह्मण धर्म वारा आहिनि। ब्रह्मा जे मुख सां भॻवानु हुनखे पंहिंजो ठातो अथई। त बीज परमात्मा, जड़ियूं आहिनि जेका बि भॻवान जा मददगार आहिनि, अर्थात ब्राह्मण आहिनि। ऐं पोइ हुन खां पोइ सतयुग में हिन नए पेड़ जो तनो निकिरंदो। तनो निकिरंदो त तने में कहिड़ा ॿ धर्म ईंदा? सतयुग त्रेता में देवी देवता धर्म। तनो पूरा 2 युग हिन सृष्टि रूपी झाड़ जो तनो वृद्धि खे पाईंदो। पोइ हुन खां पोइ द्वापर युग खां टाली निकिरंदी। पहिरियों कहिड़ी टाली निकिरंदी? इस्लामी धर्म जी। पोइ कहिड़ी टाली निकिरंदी? पोइ हिकु टाली निकिरंदी, टाली खां पोइ हुन में पता ईंदा आहिनि। त जेका बि इस्लामी धर्म खे मञण वारा हूंदा, इस्लामी धर्म जो जेको बि स्थापक हूंदो, उहे सभु हुन टाली जा पते जे रूप में ईंदा वेंदा। पोइ हिन सृष्टि ते कहिड़ी धर्म जी टाली ईंदी? बौद्धी धर्म जी, पोइ ईसाई धर्म जी, पोइ सन्यासी धर्म जी, पोइ मुस्लिम, पोइ सिख धर्म जी। ईअं मनुष्य सृष्टि रूपी झाड़ ईअं सतयुग खां वठी करे शुरूआत कॾहिं थी? हाणे संगम युग ते, कलयुग जे अंत सतयुग जे आदि जो जेको संगम युग थींदो आहे, उन समय में इह वृक्ष जी स्थापना थी हुई। छोजी उन समय ई परमात्मा बीज सृष्टि ते ईंदो आहे न, पोइ उनखां उनजी पेड़ जी वृद्धि थींदे थींदे हाणे अंत ताईं, कलयुग अंत ताईं इहो पेड़ पूरो थी वेंदो आहे। पोइ वापसि खां भॻवानु अची करे नयो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ लॻाईंदो आहे। त 5000 साल में इहो पूरो झाड़ वृद्धि खे पाईंदे पाईंदे सुखिजी वेंदो आहे। हिन झाड़ में भिन्न भिन्न धर्म, भिन्न भिन्न नाम रूप, अलॻि अलॻि देश वृद्धि खे पाईंदा आहिनि। अगरि एकांत में वीचार करे सोचो त दुनिया पहिरियों केतिरी नंढी हुई, किथे भारत में ई, उहो बि दिल्ली जे आसपास दुनिया वसियल हुई। हाणे ॾिसो दुनिया में केॾा ढेर धर्म, केॾी ढेर जातियूं, केॾा अलॻि अलॻि नाम रूप रंग वारा माण्हू थी विया आहिनि न। त हाणे हिन सभिनि जो
अंत खां पोइ वापसि खां सतयुग जी दुनिया ईंदी। हुते पोइ हिकु ई धर्म, हिकु ई तरीक़े जा माण्हू हूंदा न। हूंदा हुते बि ॿ हथ, ॿ पांव, ॿ अखियूं, ॿ कन वारा माण्हू, लेकिन सभिनि में दैवी गुण हूंदो ऐं सभिनि जो शरीर योग बल जी पैदाइश जे कारण तंदुरुस्त हूंदो। हाणे त सभिनि जो शरीर रोगी आहे न, कॾहिं कुझु थो थिए, कॾहिं कुझु थो थिए, पैदाइश में बि कई ॿारनि खे रोग थी वेंदो आहे। त अहिड़ी रोगीन दुनिया खां बाबा हाणे निरोगी दुनिया ठाहिण आयो आहे, जिते कोई रोग बि न हूंदो, न कोई लड़ाई झगड़ो हूंदो, न कुझु बि अहिड़ी दुख जी कोई बि चीज न हूंदी। त बाबा चए थो, ॾिसो कल्प कल्प मां अची करे ईअं सतो प्रधान दुनिया ठाहींदो आहे ऐं तव्हां सभु मुंहिंजा मददगार ठहींदा आहियो। मूंखे सॾु बि तव्हां ई त कंदा आहियो न। मां त पंहिंजी दुनिया में मथे आराम सां वेठो हुयमि ऐं हाणे बि मां वेठो आहियां, लेकिन तव्हां ई मूंखे घड़ी घड़ी सॾु था करो कि अॼु मूंखे हीअं थी वियो, अॼु हीअं थी वियो, अॼु इहो दुख आहे, अॼु हिते आहे। अलाए कहिड़ा कहिड़ा तरीक़े जा दुख तव्हांखे अचनि था, त घड़ी घड़ी मूंखे सॾु था करो। हाणे मां आयो आहियां तव्हांखे सिर्फ़ु हिकु ई ॻाल्हि थो चवां कि तव्हांखे जेतिरा बि तरीक़े जा दुख अथव, सभिनि दुखनि जो हिकु ई उपाय आहे। कहिड़ो उपाय आहे? बाप खे यादि करो निराकार रूप में, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे निराकार रूप में बाप खे यादि करो ऐं पवित्र रहो। छो जी ॾिसो, तव्हां मूंखे निराकार रूप में यादि कंदव, लेकिन तव्हां वटि उहा शक्ति कॾहिं ईंदी? जॾहिं पाण पवित्र रहंदासीं। त सभु दुखनि जो हिकु ई उपाय आहे। त जॾहिं भॻवानु अची उपाय ॿुधाए थो त हुनजो मञिणो खपे न। या त हुनखे सॾु न करो घड़ी घड़ी, या जॾहिं आयो आहे त हुनजो मञो। ॾिसो, कोई शरीर की बीमारी थींदी आहे त डॉक्टर वटि वेंदा आहियूं न। डॉक्टर कहिड़ी बि परहेज़ ॿुधाए, केतिरियूं बि महांगियूं महांगियूं दवाइयूं लिखी ॾे, केतिरा बि महांगा महांगा इलाज लिखी ॾे, लेकिन शरीर खे ठीकु करण लाइ पाण कुझु बि करे सघंदा आहियूं। चाहे इहे न खाओ त न खाईंदा आहिनि, लेकिन भॻवानु पंहिंजी सर्व दुखनि जो ऐं जेकी शरीर खे बीमारियूं थी थियनि, हिननि जो बि इलाज इहो ई आहे कि जॾहिं तव्हांजी आत्मा दुखनि खां मुक्त थी वेंदी त तव्हांजो शरीर बि तंदुरुस्त थी वेंदो। त हिकु सहज उपाय खे पाण पालन नथा करूं ऐं कॾहिं हेॾे था वञूं, कॾहिं हेॾे था वञूं, कॾहिं हेॾे हिन डॉक्टर ॾे, कॾहिं हिन जॻह ते, कॾहिं हिन तीर्थ, कॾहिं हिन देवी, कॾहिं हिन भॻवान। अलाए कहिड़ी कहिड़ी भॻवान ऐं देवियुनि ऐं अलॻि अलॻि डॉक्टर वटि था वञो। हाणे तव्हांजी आत्मा ऐं शरीर जो डॉक्टर हिकु परमात्मा बाप तव्हांखे चए थो कि बसि मूंखे निराकार रूप में यादि करो, पवित्र रहो। एतिरो सहज कमु तव्हां करे नथो सघो ऐं केतिरी जॻह बि हाणे तव्हां भटको था न, त बाबा बि छा कंदो? बाबा त आयो ई आहे पाण खे उपाय ॿुधाइण, पंहिंजी पाण खे सुख शांति जो रास्तो ॿुधाइण। जेका ॿार सम्झदा, सम्झी करे हलंदा, उहो सुख शांति पाईंदा आहिनि, न त इन ई दुनिया में दुख भोगी भोगी करे वेंदा मथे, वापसि खां दुखनि जी दुनिया में ईंदा। अहिड़ा ॿार जो बाबा जो हाणे चयो न मञंदा आहिनि, हू वापसि ईंदा बि दुख जी दुनिया में। सतयुग जो सुख उहो ॾिसी न पाईंदा। त बाबा चवनि था, जॾहिं तव्हां मूंखे सॾु कयो अथव, मां आयो आहियां, सतयुग जी दुनिया स्थापन थिए थी, त बाबा जी मत ते हली करे सतयुग जी दुनिया जे लाइ हलण लाइ पंहिंजे पाण खे लाइक़ु ठाहियो। परमात्मा अची करे ब्रह्मा विष्णु शंकर द्वारा पंहिंजो इहो कार्य थो करे। ब्रह्मा द्वारा पाण खे शिक्षायूं थो ॾे, पोइ शंकर जी तपस्वी रूप द्वारा लड़ाई झगड़े सां भॻवानु सृष्टि जो विनाश न कराईंदो आहे। भॻवानु त चईंदो आहे मूंखे निराकार रूप में यादि करो। त शंकर परमात्मा खे एतिरो निराकार रूप में यादि कई कि परमात्मा जी शक्तियुनि सां ई कलयुगी दुनिया छा ठही वई? सतयुगी दुनिया ठही वई। ऐं पोइ हिन ई दुनिया में विष्णु द्वारा पालना बि परमात्मा ई कंदो आहे। छो जी परमात्मा जेकी शिक्षा ॾींदो आहे, उहो सभिनि खां पहिरियों शिक्षा धारण केरु कंदा आहिनि? श्री लक्ष्मी श्री नारायण, जंहिंजो कंबाइंड रूप विष्णु आहे। त परमात्मा छो जी निराकार आहे, त पंहिंजी स्थापना ऐं परिवर्तन ऐं पालना जो कार्य कंहिंखां कराईंदो आहे? ब्रह्मा शंकर ऐं विष्णु खां। अच्छा, मीठे मीठे सिकीले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग।
रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे व्यर्थ ऐं माया सां इनोसेंट ठही करे दिव्यता जो अनुभव करण वारा महान आत्मा ठहो। महान आत्मा केरु हूंदी आहे जेकी विकारनि खां ऐं व्यर्थ फालतू ॻाल्हियुनि खां फालतू कमनि खां इनोसेंट हुजे अर्थात अनजान हुजे। जीअं नंढो ॿारु हूंदो आहे न हुनखे फालतू ॻाल्हियुनि जो विकारनि जो कोई बि ज्ञान कोई बि समझ न हूंदी अथसि। त ईअं ई पाण खे बि महान आत्मा ठहिणो आहे त फालतू ॻाल्हियुनि ऐं विकारनि खां इहे सभु पाण खे ईअं अनुभव थिए कि असां हिन जे बारे में ॼाणंदा ई न आहियूं। कोई चए था हिनखे गुस्से सां कंट्रोल करो त तव्हां हुनखे चओ कि गुस्सो छा थींदो आहे मूंखे त पतो ई न आहे। मूंखे त बसि इहो पतो आहे कि प्रेम सां व्यवहार कीअं कबो आहे, शांती सां व्यवहार कीअं कबो आहे। त एतिरो पाण खे हिन विकारनि ऐं व्यर्थ ॻाल्हियुनि खां अनजान अर्थात हिननि जे बारे में बिल्कुलु कुझु पतो ई न हुजे। पाण खे सिर्फ़ु छा पतो हुजे कीअं असांखे शांती सां प्रेम सां ख़ुशी सां पवित्रता सां ज्ञान सां परमात्मा जी शुद्ध शक्तियुनि सां असां कीअं जीवन जियूं, कीअं सभिनि सां व्यवहार करूं। असांखे त बसि इहो ई पतो आहे, बाक़ी असांखे कुझु बि न पतो आहे। सम्झो कोई माण्हू तव्हांखे चए कि तव्हां हीअं करो, तव्हां हुनखे चईंदा आहियो न कई बार कि असांखे त इहे सभु न ईंदो आहे, असांखे त बसि एतिरो ई पतो आहे हिनखे हीअं कबो आहे। त उहो चईंदो न केॾो भोलो आहे न, हिनखे कुझु पतो ई कोन्हे। ईअं ई बाबा चए थो कि तव्हां बुराइनि खां विकारनि खां फालतू ॻाल्हियुनि खां ईअं ठही वञो कि पाण ॿियनि जे साम्हूं भोला आहियूं। असांखे कुझु हिननि जे बारे में पतो ई न आहे। छो जी देवी देवताउनि जी दुनिया में अहिड़ा ई भोली आत्मायूं वञी सघंदियूं आहिनि जेकियूं हाणे इहा अभ्यास कंदियूं ऐं पंहिंजे पाण खे हिन दुनिया में जेको बि कलयुगी दुनिया में जेकी बि गंदी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि न इन्हनि जे बारे में उन्हनि खे पतो ई न हुजे। तॾहिं पाण परमात्मा जो प्यार बि प्राप्त करे सघंदासीं ऐं परमात्मा जी छत्र छाया पंहिंजे मथां रहंदी। हीअं न पाण सोचूं कि अगरि पाण ईअं दुनियावी ॻाल्हियुनि खां भोलो ठही वेंदासीं जीअं भॻवानु चए थो त असांखे माण्हू पागल ठाहींदा न। छो जी परमात्मा जी मत ते पाण हीअं हलूं था न त हर सिचुएशन में पंहिंजो मददगार बि उहो ई थींदो आहे। त बाबा चवनि था कि हिन सां छा थींदो, पंहिंजो दैवी संस्कार अंदरां ॿाहिरि ईंदा वेंदा। पाण जल्दी सां छा ठही वेंदासीं, देवी देवता। जॾहिं हिन दुनियावी पुराणी गंदी ॻाल्हियुनि खां पाण पंहिंजे पाण खे परे रखंदासीं परमात्मा जी छत्र छाया में त पंहिंजे अंदरि छो जी आहियूं त पाण देवी देवता धर्म वारियूं न, तॾहिं त पाण देवी देवताउनि खे मञूं था। हुननि जी मूर्ति पाण खे ॾिसणु सुठी थी लॻे। सिख माण्हू छो नथो मंदिर ते वञे, मुस्लिम माण्हू देवी देवताउनि जे मंदिर में छो नथा वञो, तव्हां ई छो था वञो? छो जी तव्हां ई हुननि सां गॾु रहियल आहियो न, त तव्हांखे हुननि सां रहियल आहियो त तव्हांखे हुननि जी यादि ईंदी आहे। असां हिननि जी दुनिया में सुख शांति में रहंदा हुआसीं त पंहिंजे अंदरि उहे संस्कार आहिनि दैवी संस्कार, परंतु हाणे बुराइनि ऐं विकारनि जे कारण ढकल आहिनि। त हुननि हाणे हिन बुराइयूं ऐं विकारनि खे जॾहिं पाण अंदरां कढंदासीं, हिकदमि हिन खां परे रहंदासीं, तॾहिं ई पंहिंजो उहो अंदरि दैवी संस्कार स्वभाव छा थी वेंदा, इमर्ज थींदा वेंदा, साम्हूं ईंदा वेंदा, पंहिंजे अंदरां ॿाहिरां ईंदा वेंदा। त बाबा चवनि था हिन जे लाइ सुबुह खां राति ताईं चेक करो कि मां अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजो हर बोल, हर कर्म, हर श्वास, हर संबंध, जेको बि मां श्वास वरितो, जेको बि मुंहिंजो पूरो समय वियो, जेको बि मां ॻाल्हायो, जेका बि मां कर्म कया, उहो सभु व्यर्थ त न कया, विकारनि जे वश त न कया। इहे सभु पाण खे ध्यानु ॾियणो आहे सुबुह खां राति ताईं। तॾहिं पंहिंजो हिकु हिकु बोल, हिकु हिकु कर्म ऐं पंहिंजो हिकु हिकु सेकेंड पाण जेको बितायूं था न उहो पंहिंजो फालतू न वेंदो। छो जी सॼे ॾींहं में पाण कई अहिड़ा फालतू शब्द चई छॾींदा आहियूं, कई फालतू कम कंदा रहंदा आहिनि, पंहिंजो समय फालतू बर्बादु कंदा रहंदा आहिनि।
फालतू ॻाल्हियूं सोचता रहींदा। त इहे जॾहिं पाण चेक कंदासीं कि हाणे हिन समय मां छा छा फालतू कमु कयो, फालतू छा छा चयो, फालतू छा छा सोचियो, हाणे पोइ ॿिए घंटे मां ईअं न कंदा। ईअं हर घंटे पंहिंजे पाण खे चेक कंदे कंदे राति जो पंहिंजो सॼो चार्ट कंहिंखे ॾियो, बाबा खे ॾियो। त हिन सां जल्दी पंहिंजे अंदरि दैवी स्वभाव संस्कार ईंदा वेंदा। स्लोगन ऑफ, अगरि फर्स्ट डिवीजन में अचिणो अथव त पहिरियों नंबर जेको ब्रह्मा बाबा आहे, शिव बाबा ब्रह्मा जे तन में आयो न, उहो ई सभिनि खां पहिरियों बाबा जो ज्ञान ॿुधी करे तयारु थियो। त पाण खे बि अगरि पहिरें नंबर में अचिणो आहे त पाण खे बि जीअं परमात्मा ब्रह्मा खे चयईं ब्रह्मा कंदो वियो, उहो ई पाण खे बि परमात्मा चए थो पाण बि कंदा वेंदासीं अर्थात ब्रह्मा बाबा खे सदैव जीअं हुन कई कर्म तीअं असां बि कंदा वेंदासीं त असां बि पहिरें नंबर में अची वेंदासीं। अच्छा, ओम शांति।